मोहतरम जनाब आला मेहमान खास असांजा एजाजी मेहमानो एडमिनिस्ट्रेटर सर अजहर अली रेंद एडवोकेट साहब अज मुझी तकरीर जो मौजू है मां इन दुनिया में उहा हफ्ती है जे कुख मां इंसान जन्म वठे तो मां एक अहिड़ो रिश्तो है जे न हुअण सां दुनिया जो वजूद ही खत्म थी वने तो दुनिया में का बेड़ी मोहब्बत न आए जेके मां जे प्यार सां मुशाबियत ॾियारे सघे के बादशाह जो कोल आए तो मुखे दुनिया जो सत बादशाह तो मिली वजन तबे मां जी मोहब्बत अगियां उन्हन के तरजीह न दियां मां जे गोद हज़ार पिंगन पथरान का बे वधिक आराम वारी आहे असा इंसानन के मां पिया सा नेक शुरू करने जो हुकुम दिनो वयो आहे इन दुनिया में मां जे मोहब्बत जे बराबर भी का बे शय न आहे आखिर मां ई लफ़्ज़ चई पोइ पंहिंजी जाइ वठंदुसि ही हिकु सिर आछी दे पिलज मरा ही हिकु सिर आछी दे पिलज मरा हुजन से हजार वारे वारे गोरियां।